شاہ است حسین، بادشاہ است حسین، دی است حسین، دی پناہ است حسین، سرداد نہ داد دست در دست یزید، حقا کے بنائے لا الہ است حسین، است حسین۔ لباس ہے پھٹا ہوا، غبار میں اٹا ہوا، تمام جسم نازنی چھدا ہوا کٹا ہوا، یہ کون ذی وقار ہے، بلا کا شہ سوار ہے، کہ ہے ہزار قاتلوں کے سامنے ڈٹا ہوا، یہ بالیقین حسین ہے، نبی کا نور عین ہے، یہ کون حق پرست ہے، مئے رضائے مست ہے، کہ جس کے سامنے کوئی بلند ہے نہ پست ہے، ادھر ہزار گات ہے مگر عجیب بات ہے، کہ ہے ہزار کا بھی حوصلہ شکست ہے، یہ بالیقین حسین ہے، نبی کا نور عین ہے، ابا بھی تار تار ہے تو جسم بھی فگار ہے، زمین بھی تپی ہوئی فلک بھی شعلہ بار ہے، مگر یہ مرد تیغ زن، یہ صف شکن فلک فغن، کمال صبر و تندہی سے محو کارزار ہے، یہ بالیقین حسین ہے، نبی کا نور عین ہے، دلاوری میں فرد ہے، بڑا ہی شیر مرد ہے، کہ جس کے دبدبے سے رنگ دشمنوں کا زرد ہے، حبیب مصطفیٰ ہے یہ، مجاہد خدا ہے یہ، جبھی تو اس کے سامنے یہ فوج گرد گرد ہے، یہ بالیقین حسین ہے، نبی کا نور عین ہے، ادھر سپاہ شام ہے، ہزار انتظام ہے، ادھر ہے دشمنان دین، ادھر فقط امام ہے، مگر عجیب شان ہے، غضب کی آن بان ہے، کہ جس طرف اٹھی ہے تیغ بس خدا کا نام ہے، یہ بالیقین حسین ہے، نبی کا نور عین ہے۔ ناظرین، ماہ محرم الحرام جی خصوصی نشریات کھاں پو اج شام غریبہ میں آؤں آیا تمہاں جو میزبان کاشف مہدی سیال، اج اساں سا گڈ شام غریبہ جے ہن پروگرام میں موجود ہیں پاکستان جا مشہور و معروف نواخوان قبلہ سید میر محمد میر کاظمی۔ ناظرین، شام غریباں غریبن جی شام، جڏहिं امام حسین पंहिंजे असाब अंसार जानसारनि समेत शहीद थी चुका ऐं ख़याम हुसैनी ख़ाली रहिजी विया, बीबियूं बचियूं ऐं फ़क़ति इमाम सैयद सज्जाद बचा, जेके शाम ग़रीबा खां सालार काफ़िला बणिजनि था पिया। नाज़रीन, हज़रत इमाम हुसैन जा असहाबी ऐं संदन जानसार हज़रत कासिम, शहज़ादे अली अकबर, हज़रत अब्बास, हज़रत शहज़ादे अली असगर ऐं ॿिया जेके बि उन्हनि जा असहाब हुया, तन पंहिंजे पाण जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, हर हिकु मुसीबत सठाऊं, लेकिन दीन ख़ुदा ते आंच न अचणु ॾिनऊं ऐं पाण इमाम हुसैन जे मथां शहीद थी विया। नमाज़, इमाम हुसैन जी नमाज़ खे बचाइण जे लाइ सईद तीर खाधा। इमाम हुसैन जे मथां हबीब इब्न मज़ाहिर क़ुर्बान थी वियो, हज़रत जॉन क़ुर्बान थी वियो, हज़रत हुर हिकु राति में आयो ऐं करीमी हासिल करीमी जो आला मिसाल बणिजी वियो मालिकनि जे लाइ, ऐं पाण जेको आहे सभ खां पहिरीं इमाम हुसैन ते शहीद थिया। पर नाज़रीन, ही शाम ग़रीबान आहे। अॼु करबला, शुहदाए करबला जे खून सां लथपथ आहे। गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं ऐं नवाख़्वानी जे सिलसिले ॾांहुं वधंदासीं। क़िबला, शाम ग़रीबा केतिरी न अज़ीम मुसीबत आई आहे अहल बैत मथां, ऐं शायदि इहो रसूल जो ई ख़ान वादो हुयो जंहिंखे हिन शइ जे लाइ मुंतख़िब कयो वियो, ऐं पाण ख़ुदा जे हिन ॾिनल इम्तिहान मां कामयाब बि थिया ऐं पाण दीन इस्लाम जी बका जो सबबु बणिजा। क़िबला, शाम ग़रीबा जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? मुहम्मद व आले मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लू अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। जी बात शाम ग़रीबा के हवाले से काशिफ भाई, ये बात शाम ग़रीबा अल्फाज में ज़ाहिर है ग़रीबन जी शाम, ही ग़रीबन जी शाम उन बीबी शरीकत अल हुसैन थे, उन मौला सज्जाद सरकार थे, उन्हनि अमीरनि ते आई है जेके कायनात जा अमीर है। अल्लाह ग़रीब इन हिसाब सां थिया आहिनि त शाम ग़रीबा जेका आशूर
खां पोइ अचे थी। आशूर जो जेको मंज़र आहे, मौला हुसैन सरकार जी शहादत आहे, मौला अब्बास जी शहादत आहे, मौला अकबर सरकार जी शहादत आहे, मौला क़ासिम जी शहादत आहे। जॾहिं सभई इहे शहादतूं सरकार मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराने ते आयूं आहिनि, उनजे नवासनि जा, उन्हनि जे ॾोहिटनि जा जेके लाशा पामाल थिया, उनखे शहीद कयो वियो। उनखां पोइ उन्हनि जे घर ते जेका शाम आई, उन शाम जो नालो शाम ग़रीबा आहे, जंहिं शाम ग़रीबा जी सालार जॾहिं मदीने खां काफ़िलो निकितो त सालार मौला हुसैन बादशाह हो। शाम ग़रीबा में सालारी जेका आहे बीबी शरीकत अल हुसैन ते अची वई आहे। सालार सभु फ़राइज़ मौला सजाद जेको ज़ाहिर सरकार मसलत हुई, सरकार जो इमामत बचाइणी हुई, इमामत जो सिलसिलो बचणो हो, तॾहिं मौला सजाद सरकार जन ज़ाहिर बीमार हुआ, वो जंग न करे सघिया हुआ सरकार। बीबी शरीकत अल हुसैन आकाज़ादी सलाम अलैहा ते इहो बार आयो त ख़ैमे मां मौला सजाद जॾहिं ख़ैमनि खे बाहियूं लॻी वयूं हुयूं शाम ग़रीबा जे टाइम में, त इमामत जो वज़न जेको आहे उहो बीबी शरीकत अल हुसैन खे ख़बर आहे त इमामत जो छा वज़न हूंदो आहे। आकाज़ादी पंहिंजे पुश्त मुबारक ते मौला सजाद सरकार खे ख़ैमे मां खणी बल्कि पहिरीं अची पुछो अथनि मौला सजाद सरकार खां त तव्हांजा छा हुकुम आहे, त हिते ई असीं हिते ई सड़ूं या ॿाहिरि निकिरूं। पोइ मौला सजाद सरकार चयो त न पुफो अम्मा, पाण खे अञा दीन इस्लाम लाइ हीअ त अॼु जेको सम्झो त हिकिड़ी इब्तिदा आहे दीन इस्लाम जे क़ुर्बानीनि जी, अञा हिन इंतिहा शाम में आहे। पोइ ईअं सिलसिलो शुरू थी वियो। उहा उन शाम जो नालो आहे शाम ग़रीबा, जेका उन्हनि सरदारनि ते आई आहे जेको सरकार मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नवासी आहे बीबी शरीकत अल हुसैन। मौला सजाद सरकार जेको आहे उहो सरकार मौला हुसैन सरकार जो फर्ज़ंद, यानी सरकार मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटे जो पुटु। बीबी ज़ैनब जे हवाले सां शाम ग़रीबा जो जेको असां ज़िक्र कयूं था, बीबी जे मसाइब सां मनसूब कोन हो। शाम ग़रीबा हवाले सां आकाज़ादी बीबी ज़हरा सलाम अलैहा जो कनो आहे, उहो दिलि चवे त चंद अशार तव्हांजो असां उते नज़र कयूं था। ज़हरा जो चमन या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आहे, ज़हरा जो चमन या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आहे। मैदान में शाह जो लाश हो, मैदान में शाह जो लाश हो, बेकफन पयो आ, ज़हरा जो चमन या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आ। अब्बास जा बाज़ू कटिया, बेपर्दा थी आले अबा, ख़ैमे मजा आई सदा, वावेला हाय करबला, सजाद जे अखिड़िन मां रत जारी थियो आ, चमन या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आ, ज़हरा जो चमन या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आ। हम शक्ल मुस्तफ़ा कुठऊं, बेशीर बेखता कुठऊं, शबीर जा बचड़ा कुठऊं, बेजुर्म बेखता कुठऊं, छा कलमा गो मुसलमान ई जुर्म कयो आ, या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आ, ज़हरा जो चमन या ख़ुदा अॼु उजड़ी वियो आ।
मैं दियर ता हथड़ा किथे ऐं घोट जा सहरा किथे अरमान माउ जा किथे ऐं लाश जा टुकड़ा किथे कासिम जो लाशो मौला चादर में खयो आज उजड़ी वयो अल्लाह असांखे अव्हां जी गले जी ख़स्तगी जो अंदाज़ो आहे, छो त मुसलसल शइ मुहर्रम में तव्हां हाज़िरिन में मसरूफ़ रहिया हूंदा मालिकनि जी ड्यूटियुनि में। जी जी भला ज़िक्र कयूं पिया, जॾहिं असां बीबी ज़ैनब जो ज़िक्र कयूं था पिया, तॾहिं असांखे हज़रत इमाम हुसैन जी उहा 4 साल शहज़ादी बि यादि अचे थी पई, जेका आदि हुई इमाम हुसैन जे सीने ते सुम्हण जी। ऐं जॾहिं तारीख़ में मिले थो पियो त बीबी सकीना जेतिरियूं मुसीबतूं सठियूं पंहिंजी कम सिनी में, शायदि ई आलम इंसानियत में एतिरी कम सिनी, एतिरी नंढी उमिरि में कंहिं जेको आहे शहज़ादी एतिरियूं मुसीबतूं सठियूं हुजनि। पंहिंजे चाचे अब्बास खे जेको आहे शहीद थींदे ॾिठाऊं, पंहिंजे बाबा मौला हुसैन सरकार जिन जी शहादत बर्दाश्त कयऊं, उन ई कम सिनी उमिरि में जॾहिं असां ॾिसंदा आहियूं असां वटि के मुआशिरे में कंहिं नंढे ॿार जे खे जे मतिलबु कंहिं घर में अगरि का इंतकाल थी वेंदो आहे त उन नंढे ॿार खे को सम्झाइण वारो, को अज़ीज़, को चाचो, को भाउ हूंदो आहे। पर बीबी वटि बीबी संदन शहज़ादे असगर जी जेको आहे शहादत ॾिठी, शहज़ादे क़ासिम, शहज़ादे अली अकबर, उनखां पोइ ही सभु मुसीबतूं बीबी पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं। ऐं बीबी खे सहारो ॾियण वारी संदसि पुफी बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा बची, ऐं संदन भाउ बीमार सजाद, बीमार करबला मौला सजाद सरकार। बीबी जूं मुसीबतूं तमामु अज़ीम आहिनि। ऐं बादस करबला यानी शाम ग़रीब, अॼु राति खां वठी बीबी संदे बाबा मौला हुसैन सरकार जिन जे सीने जे लाइ तड़पंदी। अॼु खां पोइ बीबी खे कॾहिं बि मौला हुसैन सरकार जिन जो जेको सीनो आहे उहो नसीबु न आहे थियणो। बीबी जे मसाइब सां मनसूब को नोह क़िबला जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो त प्लीज़। पाण हमेशह कश भाई ॿुधो आहे त साईं मासूम रहमतुल्लाह अलैह जी 4 साल उमिरि हूंदी त 4 साल जी उमिरि में आकाज़ादी जी शहादत थी आहे। जॾहिं आकाज़ादी जॾहिं करबला में आकाज़ादी आहे त आकाज़ादी करबला में 3 सालनि जी आहे। साईं जी 3 साल उमिरि आहे जॾहिं करबला में आहे त 3 साल जी मासूमा भाइरनि जा लाशा ॾिसणु, उन्हनि जी शहादतूं ॾिसणु, आशूर जो मंज़र ॾिसणु, छो जो मौला हुसैन सरकार, मौला अब्बास सरकार सभु करबला में शहीद थी विया हुआ। आकाज़ादी बीबी जूं मुसीबतूं वरी क़ैद सितम ॾिसणु, जी वाह बिल्कुलु। काफ़िला रिहाई वारा, अॼु पाण सभिनि खे सभु हर मुस्लमान खे मोमिन खे अलाह साईं इहो शरफ़ बख़्शे त उहो ज़ियारतूं जेके अॼु मुक़ामात आहिनि, करबला हुजे या शाम हुजे, आकाज़ादी जो 10 मुहर्रम जो सॼो आकाज़ादी चश्मदीद गवाह आहे, ख़ैमनि में मौजूदु आहे। उहो प्यास, उहो ॿारनि जी जेका तशनगी आहे, मौला अस्कर सरकार खे संभालणु, मौला हुसैन सरकार जे सीने जो तावीज़ हुई बीबी मासूम सलाम अलैहा, उहो बाबा जे सीने खां जुदा थियणु, उनखां पोइ वरी 3 सालनि जी उमिरि में आकाज़ादी शाम जा पंध कया आहिनि, आकाज़ादी जा वार सफ़ेद थी विया आहिनि। 3 खां 4 साल जी उमिरि वाहिद आकाज़ादी मिले थी। 4 साल जी उमिरि में आकाज़ादी ईअं ज़ईफ़ थी वई आहे, महसूसु ईअं थो थिए त का 50 साल या 60 साल जी जेका औरत हूंदी आहे जंहिंजो चेल बि झुकी ईंदी आहे ऐं वार छा थी वेंदा आहिनि। आकाज़ादी शाम जा सफ़र करे जॾहिं हुते ज़िंदान में पहुती आहे आकाज़ादी साईं, पंहिंजे बाबा खे यादि कंदे, जेके जॾहिं क़ैद गॾु हो, जॾहिं आकाज़ादी सभु गॾु हुयूं त उन में राति जे टाइम ते जॾहिं नंढी साइण जा जॾहिं क़ैद खाने में पहुता त 3 साल उमिरि थी हुई आकाज़ादी जी। पोइ आकाज़ादी जी जेके गिरियोज़ारी हूंदी, रोइण, उहो जॾहिं यज़ीद ताईं आवाज़ु आयो हो त सॼे जेके अहले मोहल्ला हुआ उन्हनि एतिराज़ु कयो त जॾहिं साइण रोए थी असांजे जेके नंढा जेके ॿार आहिनि उहे थञियूं पीअणु छॾे था ॾियनि। जीअं बीबी ज़हरा सलाम अलैहा ते रोइण जो एतिराज़ु हो त पोइ बैतुल हुज़न ॾिनो पियो आकाज़ादीअ खे।
उहे जॾहिं साईं ते एतिराज़ थियो त आकाज़ादीअ खे बजाए जेको अहिड़ी जॻह ॾिनी वई हुई जिते आकाज़ादी पंहिंजे बाबा खे रोए, साईं खे हिकिड़े तंग ज़िंदान में क़ैद कयो वियो, जंहिंमें आकाज़ादी 4 साल उते आकाज़ादी जी शहादत थी आहे उन ज़िंदान में। दिलि चए पई उर्दू में हुआ आहे आकाज़ादी जो काज़मी बिरादरनि जो मशहूरु हुआ, काफ़ी मशहूरु हुआ, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, हर तमाचे पे सकीना ने, हर तमाचे पे सकीना ने पुकारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा। वो जो दुर आपने तोहफे में मुझे बख्शे थे, वो जो दुर आपने तोहफे में मुझे बख्शे थे, उनको बेदर्दी से जालिम ने उतारा बाबा, मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, आपके सीने पे आराम से सोने वाली, आपके सीने पे आराम से सोने वाली, सो के अब खाक पे करती है गुजारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा, साथ रहवारों के दौड़ाया गया है मुझको, साथ रहवारों के दौड़ाया गया है मुझको, चूर जख्मों से बदन मेरा है सारा बाबा, जब मुझे आपके कातिल ने है मारा बाबा। हिकु शख़्सियत अहिड़ी बि आहे जेका पंहिंजी वफ़ा जे करे मशहूरु आहे ऐं जंहिंखे शाम ग़रीबा जी जेका हीअ जेका राति आहे, इन राति अहले बैत ऐं हरम अहले बैत जो का वधि खां वधि यादि कयो आहे, जेका शख़्सियत मौला अब्बास जी आहे। छो त मौला अब्बास तमामु बीबियुनि जी परदनि जो, तमामु बीबियुनि जी रिदाउनि जो ज़ामिन हुयो, मुहाफ़िज़ हुयो ऐं ख़ुसूसन मौला अब्बास जी मुर्शिदज़ादी बीबी सैयदा पाक बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जिन जो भरम हुयो मौला अब्बास। त जेसीं मौला अब्बास जिन ज़िंदा रहिया त बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा तमामु बीबियुनि खे इहो चवंदी रही त मुंहिंजो अब्बास ज़िंदा आहे
ऐं जेको बीबी रिदाउनि जो ज़ामिन आहे असां सभिनी जी रिदाउनि जो। ऐं बाद करबला जीअं ई शाम ग़रीबा थी गुज़री त मौला अब्बास बि न रहिया। ऐं मौला अब्बास तारीख़ में मिले थो पियो त मौला अब्बास जी जेका शहादत आहे, मौला अब्बास जेके ॿई बाज़ू हुया उहे जेको आहिनि उहे कलम कया विया। त मौला अब्बास जिन जी शहादत जो हिकिड़ो वॾो मसाइब इहो बि आहे त जॾहिं मौला अब्बास जा बाज़ू कलम कया विया त मौला अब्बास जेको घोड़े तां कीअं जेको आहे ज़मीन ते आया हूंदा जिन जा बाज़ू ई न हुया। त वॾी मुसीबत आहे मौला अब्बास जा मसाइब जेके आहिनि उहे। कि मतिलबु वरी इन ई तरीक़े सां बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ऐं मौला अब्बास जो जेको पाण में रिश्तो हुयो उहो हिकु भाउ भेण खां वधीक हिकु जेको आहे मुर्शिद ज़ादी वारो ऐं जेको आहे हिकु नौकर जो हुयो। मौला अब्बास हमेशह जेको आहे बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा अॻे सिंधी मुर्शिद ज़ादी जेको आहे। ऐं मसाइब जॾहिं असां यादि कयूं था पिया त असांखे काफ़ी जॻहियुनि ते उलमा ऐं तारीख़ में मिले थो पियो त बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा शाम ग़रीबा जी राति मौला अब्बास खे इलाही यादि कयो आहे। सो इन मसाइब ते या मौला अब्बास हवाले सां तव्हां को नोहो पेश करणु चाहियो या तव्हां छा चवणु चाहियो? जेको तव्हां बिल्कुलु हींअर मौज़ू ॿुधो आहे इन सभिनी तव्हांजा जेका लफ़ाज़ी मां मूंखे मूं यादि अचे पियो पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी दिलि थिए पई त उहो तव्हांजे समाज नज़र कयां। पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी उहे हथ रसियुनि सां शिमर ॿधा जेके कल क़ुरान चुनिया पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी तुझे हूँ देखे जी जुरत न हुई मुझे खेमे दे नजर करे खेमा साड़े अज शिमर चयो काथे आ तुंहिंजो गाज़ी पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी इंसाफ़ त कर अब्बास अदा मां ज़ैनब कैद जे लाइक़ आहियां किस्मत मुंहिंजी अॼु भाइरनि जे लाशनि ते पहरा ॾिना गाज़ी पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी तोज़ी न छॾी मुंहिंजा वार खुलिया शामी ख़ैमनि खे लुटण आया थी कैदिण शाम वञा थी पई तो पहरेदार सिवा गाज़ी पर्दे जा मुहाफ़िज़ खोल अखियूं ॾिस भेण जा वार खुलिया गाज़ी अफ़ज़ल अब्बास जे लाश मझा इहे वेण ॿुधी फरियाद आई तोड़े हथ नाहिनि पर हुकुम त कर तोड़े हथ नाहिनि
پر حکم تکر تجھو اج بھی نوکر غازی دے جمہا فض کھول کیوں اس بھیڑ جوار کھلا غازی. لا شام غریباں جو ہی وقت ہے پر کچھ دیر ہی پہریاں حضرت امام حسین عصر عاشور جو ہے مطلب پیاسو کربلا کے بن میں شہید کیا ویو. امام حسین صرف پان پیاسو چجے کربلا میں شہید کیا ویو بے دردی سے شہید کیا ویو صرف یہ نہ ہے بلکہ امام حسین ان کا پہریاں سندن جا نثار اصحاب انصار سبنی جا لاش پڑ اٹھا کھیا ہیں. پان شہزاد علی اصغر کے پنجے ہتھن تے جو شہید تھیندے جو ڈٹھو برداشت کयो. ان کا علاوہ جے بھی لاش ہویا پان خیمن تائیں پہنچایا. امام حسین جو مصیبتوں تو تمام عظیم ہیں. شاید ہی ایترو وڈو امتحان عالم انسانیت میں یا دنیا میں دنیا کی تاریخ میں کنहिं खां वरितो वियो हुजे जेतिरो इम्तिहान इमाम हुसैन खां करबला जे अंदरि वरितो वियो. क़िबला तव्हांजो हिकु छो त असांखे तव्हांजी गले जी ख़स्तगी जो अंदाज़ो आहे मुसलसल अयाम अज़ा जिन में तव्हां मसरूफ़ हुया. हिकु आख़िरी नो उन खां पोइ असां प्रोग्राम जेको आहे पंहिंजे इख़्तिताम ते आणींदासीं. तव्हांजो हिकु मशहूरु नो आहे मौला हुसैन सरकार जे हवाले सां त किसने रकाब थामी किसने दिया सहारा मत पूछिए खुदारा. उहो तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त तव्हां ॿुधायो. जी काश. मौला हुसैन सरकार जे क़ुर्बानी वारे सां हिकिड़ो जुमिलो चवंदुसि त करबला जी जेका सरज़मीन आहे उहा इम्तिहाननि जी सरज़मीन आहे. नबियुनि लाइ जॾहिं इहो साॻियो इम्तिहान जॾहिं नबियुनि ते जॾहिं इम्तिहान हुआ त नबियुनि जा इम्तिहान जे दौरान ई नबियुनि मालिक सां रुजू थिया अलाह तबारक व ताला सां रुजू थिया. ऐं इम्तिहान जो पुछूं त इम्तिहान आहे त मालिक यकदम जी यानी बर्दाश्त खे ॾिसंदे करे बेशक मालिक हुननि जो इम्तिहान जेको आहे उहो. पर मौला हुसैन सरकार वाहिद उहा अज़ीम हस्ती आहे जंहिं सरकार जो इम्तिहान हलियो पियो पर उन इम्तिहान ते सरकार ख़ुदि कंप्लेन न कई. ख़ुदि उन इम्तिहान ते न चयूं. अलाह तबारक व ताला अर्श तां आवाज़ आयो आहे जॾहिं मौला हुसैन सरकार तौहीद खे बचाइण लाइ 10 मुहर्रम ते मौला अकबर शहनशाह जहिड़ो सरदार जहिड़ो नौजवान ॾिनई. मौला असगर सरकार जी क़ुर्बानी ॾिनई. मौला अब्बास जहिड़े भाउ जी क़ुर्बानी. मौला क़ासिम जहिड़े भाइटे जी क़ुर्बानी. हबीब ने मज़ार जहिड़े दोस्त जी क़ुर्बानी. सभु जहिड़ी क़ुर्बानी ॾियण खां पोइ बि सरकार सरेंडर न कयो आख़िर ताईं तौहीद खे बचाइण लाइ. यानी सरकार तनहा थी विया आहिनि. तनहाई खां पोइ बि दुश्मननि खे अदा खे चयूं त तव्हां अॼु बि अगरि मुंहिंजे नाने जे दीन ते अचो त तव्हांखे मूं अब्बास जी शहादत बख़्शी अकबर जी शहादत बख़्शी असगर मौला असगर जी शहादत बख़्शी अगरि तव्हां दीन हक़ ते अचो. पर आदा सम्झो त नऊज़ बिल्ला मौला हुसैन सरकार लाइ त शायदि सरकार जन अकेला थी विया आहिनि. ऐं पोइ सरकार जिन खे गैज़ आयो आहे. जॾहिं असां इम्तिहान जी ॻाल्हि कयूं था करबला जे अंदरि वरी नबियुनि जी ॻाल्हि जॾहिं थी त तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत हिन में हिकिड़ो नो आहे जंहिंमें ॾाढो बहितरीनु नमूने लिखियलु आहे. ऐं जेतिरो मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हांजो जेको आहे पढ़ियलु पिणु आहे त खड़ा आखे इश्क पैगंबरां को जी वाह इथे सर कटवावणे पवंदे आहिनि शबीर सॾावण सौखा नहीं. पैगंबरी दावे अपनी जा पैगंबरी दावे अपनी जा इथे घर लुटवावणे पवंदे आहिनि शबीर सॾावण सौखा नहीं. त यकीनन हज़रत शबीर मौला हुसैन सरकार जिन सॾाइण ॾुखियो न आहे. बिल्कुलु जी बस तव्हांजो हुकुम हो त मौला हुसैन सरकार जी ख़ैमनि मां रुख़सती जॾहिं सरकार जिन हाणे मक़तल में वञनि पिया माना आख़िर अलविदा करे उन टाइम में जॾहिं बल्कि सरकार जेका वापसी जॾहिं थी आहे त उन ते ज़िया चिनोटी साहब जिन यकीनन मौला हुसैन जी सरकार मोहम्मद पाक जी कचहरी में हूंदा. उनजो हिकु काफ़ी क़दीमी नुंहुं आहे. उहो तव्हांजो हुकुम चयो त तव्हां समाप्त नज़र कयां. किसने रकाब थामी किसने दिया सहारा मत पूछिए खुदारा
کس نے رکاب تھامی، کس نے دیا سہارا، تیروں نے آگے بڑھ کر مظلوم کو اتارا، تنہا سمجھ کے مارا۔ عاشور کی سحر سے لاشیں اٹھا اٹھا کے، خیموں میں آ کے جا کے، خیموں میں آ کے جا کے، مولا نے زندگی کا مصروف دن گزارا، سید تھکا نہارا، کس نے رکاب تھامی، کس نے دیا سہارا، مت پوچھئے خدا را۔ شولوں میں پھول جیسے بچے نکلتے دیکھے، خیمے جو جلتے دیکھے، خیمے جو جلتے دیکھے، مقتل کی خاموشی نے عباس کو پکارا، زینب ہے بے سہارا، کس نے رکاب تھامی، کس نے دیا سہارا، مت پوچھئے خدا را۔ زہرا کی بیٹیوں کا ہر دم خیال رکھنا، گھر کو سنبھال رکھنا، گھر کو سنبھال رکھنا، سجاد بیٹا شاید آنا نہ ہو ہمارا، حافظ خدا تمہارا۔ اس بات کو ضیاء کی حرمل اگر نہ سمجھے، یا کم نظر نہ سمجھے، یا کم نظر نہ سمجھے، اصغر نے شاہ اسد حسین، بادشاہ اسد حسین، دی اسد حسین، دی پناہ اسد حسین، سرداد نہ داد دست در دست یزید، حقا کے بنائے لا الہ اسد حسین۔